साथियों, सिंध जा दुश्मन उन धरतीअ खे विराइण चाहिनि था जंहिं धरतीअ जी आज़ादी ऐं सलामतीअ लाइ शेख अयाज़ इहे लफ़्ज़ लिखिया आहिनि त जंहिं वक़्तु उथी यलगार करे हू आज़ादीअ ॾे काहींदा, ही कोट किरोड़े मारवियूं ऐं मारू गॾिजी ठाहींदा, हू नेट त तोखे चाहींदा, ए आज़ादी ए आज़ादी। ही जीअण कहिड़ो जीअण आहे, हू गाह सदा त न ॻाहींदा, हू ढोल त न आहिनि नेठि कॾहिं, हू ॿूथाड़नि खे लाहींदा, हू नेट त तोखे चाहींदा, ए आज़ादी ए आज़ादी। अॼु हिकु हज़ारे थी वियो आहे, कंहिं वक़्तु किरोड़े दाहींदा, हू सारो सच चई ॾींदा ऐं अहिड़ो साह साहींदा, हू नेट त तोखे चाहींदा, ए आज़ादी ए आज़ादी। हू लाल कलंदर थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे साराहींदा ऐं मेला मुंहिंजे मिटीअ ते लाए हू लाॾा ठाहींदा, हू नेट त तोखे चाहींदा, ए आज़ादी ए आज़ादी।